अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखरानी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। एडीएबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गढ़ी यासीन लॻ ॻोठ बांभियड़ में पीपल्स पार्टी पारां यूनियन काउंसिल बांभियड़ जे नामज़द चेयरमैन उम्मीदवार आबिद हुसैन महर पारां कार्नर गॾिजाणी मुनक़िद। अॻूणी डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर जे चेयरमैन आगा मसीउद्दीन खान दुरानी, अॻूणी टाउन कमेटी चेयरमैन आगा शुजाउद्दीन खान दुरानी, आगा मुस्तफ़ा खान दुरानी, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर जे नामज़द उम्मीदवार अब्दुल रज़ाक ओडो, उस्ताद हबीबुल्लाह महर, नूर नबी खान महर समेत यूनियन काउंसिल बांभियड़ जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि जी शिरकत। ख़बरुनि जी दुनिया।